करे तो पंहिंजे कंहिं मुसलमान भाव सां मिलण जे लाइ जेॾी महिल घर मां निकिरे थो त उन जे रस्ते ते हिकिड़ो मलाइक अलाह सां बीहारे थो। हू पुछा करे थो तूं केॾांहुं थो वञी? जो फलाणे शहर में मुंहिंजो हिकिड़ो दीनी भाव आहे, उन सां मिलण थो वञे। भला उन ते तुंहिंजो को कर्ज़ु आहे जो वठण थो वञे? कि न कर्ज़ु कोन्हे। भला उन सां को ॾेती लेती कारोबार आहे जंहिंजे लाइ वञे थो? चई न ॾेती लेती कोन्हे, न कारोबार आहे। भला उन सां तुंहिंजी का मिटी माइटी आहे? चए थो न मुंहिंजी मिटी माइटी कोन्हे। छो थो वञी? बसि अलाह ख़ातिर वञा थो, अलाह जो बहानो आहे, उन सां मिलण, उन जी ज़ियारत करणु वञा थो। उहो मलाइक सॻोरो चवेसि थो तिब्त वताब ममशाक, तूं पाक थी वे, तुंहिंजो सफ़र पाक थी वियो। वतबव्वअत मंज़िलम मिनल जन्नत, ऐं तो जन्नत में पंहिंजे लाइ घर ठाहे वरितो। तबव्वअत मंज़िलन, मंज़िल सिर्फ़ आहे घर खे। मंज़िलम मिनल जन्नत, तो जन्नत में पंहिंजो घर ठाहे वरितो। अलाह जे ख़ातिर कंहिं दीनी भाव सां ॾिसण मिलण जे लाइ वञणु एॾो वॾो अजुर, एॾो वॾो सवाबु आहे। तिब्त, तूं ख़ुदि पाक थी वे, तुंहिंजो सफ़र पाक थी वियो, तुंहिंजे लाइ जन्नत जो घर ठही वियो। फ़रिश्तो उनखे मुबारक ॾिए थो। दोस्ती हुजे अलाह वास्ते, दुश्मनी हुजे अलाह वास्ते, ॿियो को गर्ज़ न हुजे। पोइ इहा जेका दोस्ती अलाह वास्ते आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त जेको अलाह वास्ते दोस्ती रखे थो, क़यामत जे ॾियारे में इन्हनि ॿिन्ही खे अलाह ताला गॾाए जन्नत में मोकिलींदो। ॿी हदीस कुदसी में आहे, अलाह तबारक व तआला जल्ल शानो फरमायो त वजबत महब्बती लिल मुतहाब्बीन फ़िय, जेके ॿ ॼणा अलाह वास्ते हिक ॿिए में मोहबत रखनि था, उन्हनि जे लाइ मुंहिंजी मोहबत वाजिब थी वई। मां रब उन सां मोहबत रखंदुसि, इहा वाजिब आहे मुंहिंजे मथां। वल मुतबादिलीन फ़िय वल मुतज़ाविरीन फ़िय, जेके मूं रब जे ख़ातिर हिक ॿिए ते ख़र्च कनि था, मुंहिंजे ख़ातिर हिक ॿिए जी हली वञी ज़ियारत कनि था, मां अलाह उन्हनि ॾांहुं राज़ी थी वियुसि। इहो तमामु वॾो साले अमल आहे जेको अलाह वास्ते मोहबत रखे। हाय हाय जेकॾहिं मुलाक़ात थिए के अलाह जे बहाने सां ज़ियारत थिए, उन जो त अजुर आहे। पर हिकिड़ो अलाह जो बहानो जंहिंसां पर पुठ मोहबत रखे, मुलाक़ात बि न थी सघे, उन जो बि अलाह वटि अजुर आहे। हदीस पाक में आहे, असाबी सॻोरे साईं करीम अलैहिस्सलाम जन खां पुछो त मा तक़ूल लिक़ौमिन अहब्ब कौमिन वलम युलहिक बिहिम, या रसूल अल्लाह, उन कौम जे बारे में छा था चओ जेके हिक ॿिए में अलाह वास्ते मोहबत रखनि पर मुलाक़ात न थी। वलम युलहिक बिहिम, मुलाक़ात न थी। मुलाक़ात न थियण जा ॿ सबब हूंदा आहिनि, या ज़माने जी दूरी या मुफ़ासिले जी दूरी। मिसाल, असां तारीफ़ ॿुधीसीं दिमश्क जे शहर में हज़रत इब्नुल अरबी हिकिड़ो अलाह जो वली आहे। बगदाद जे शहर में हज़रत जुनैद बगदादी अलाह जो वली थी गुज़रियो आहे। बगदाद में पीरनि जो पीर दस्तगीर महबूब सुभानी अलाह जो वली थी गुज़रियो आहे। असां वेठा आहियूं सिंध में, साईं थियो बगदाद में।
मुफ़ासिलो परे आहे, न एतिरी टिकेट, न भाड़ो, न पहुचण जी सघ आहे असां में, या वरी ज़माने जी दूरी आहे। साईं थियो चौथीं 5वीं सदी में, असां थियासीं 15वीं सदी में, त ज़माने जी दूरी आहे, मुलाक़ात न थी, पर मोहब्बत रखी अल्लाह वास्ते। जुनैद बगदादी सां मोहब्बत रखियईं, शिबली रहमतुल्लाह अलैह सां मोहब्बत रखियईं, श्री सती सां मोहब्बत रखियईं, हज़रत बहाउद्दीन नक्शबंद बुखारी सां मोहब्बत रखियईं, दाता गंज बख्श सां मोहब्बत रखियईं, ख्वाजा मुइनुद्दीन सां मोहब्बत रखियईं, वलम युलहिक में, पर मुलाक़ात न थी सघी। या रसूल अल्लाह, इन बारे में छा था चओ? पाण फरमायूं लजम अल्लाह यौमल क़ियामत बैनहुमा, अल्लाह ताला इन्हनि ॿिन्ही खे क़यामत जे ॾियारे में जमा कंदो, मिलाईंदो, उन्हनि खे गॾाए जन्नत ॾे मोकिलींदो। उहो माण्हू चवंदो त किथे दस्तगीर जो शान, किथे बाज़ीद बुस्तामी जो शान, किथे दाता ऐं ख्वाजा जो शान, किथे मां गुनहगार, ही मूंसां हीअ महिरबानी कीअं पई थिए? रब्बुल आलमीन जल्ल शानु फरमाईंदुसि त अजब न कर, हाज़ल्लज़ी कुन्त तुहिब्बुहु फ़िय, हे उन मोहब्बत जो बदिलो अथई जेका मुंहिंजे ख़ातिर तो मुंहिंजे बाने सां मोहब्बत रखी हुई न, ही उन मोहब्बत जो बदिलो अथई। फ़क़ीरनि सां, अल्लाह वारनि सां, अल्लाह जे प्यारनि सां मोहब्बत हुजे, नफ़रत न हुजे, कुदूरत न हुजे, कुल्फ़त न हुजे, मुखालफ़त न हुजे, मोहब्बत हुजे। इहा मोहब्बत निजात जो ज़रियो आहे, इहा मोहब्बत साले अमल आहे जेको जन्नत में वठी वञण वारो, इहा मोहब्बत उन सां गॾाए बेहिश्त में पहुचाइण वारी। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ने फरमायो, अल मरउ मा मन अहब, क़यामत जे ॾियारे में माण्हू उन सां गॾु हूंदो जंहिंसां जंहिंजी मोहब्बत हूंदी। हज़रत अनस थो चवे त इहा जेॾी महिल साईं जन ॻाल्हि कई त असांखे एॾी ख़ुशी थी जो ज़िंदगी में असांखे कॾहिं अहिड़ी ख़ुशी न थी जहिड़ी उन ॾींहुं ख़ुशी थी जंहिं ॾींहुं साईं जन इहो ऐलान फरमायो, अल मरउ मा मन अहब, माण्हू क़यामत में उन सां गॾु हूंदो जंहिंसां मोहब्बत हूंदी। हज़रत अनस चए थो त असांखे ईद खां वधीक ख़ुशी थी इन साईं जन जे फरमान ते। पोइ फरमाए थो अबू बकर सां मुंहिंजी मोहब्बत आहे, हालांकि मुंहिंजा अमल अबू बकर जे अमलनि जहिड़ा कोन्हनि, मुंहिंजी उमिरि सां मोहब्बत आहे, हालांकि मुंहिंजा अमल उमिरि जे अमलनि जहिड़ा कोन्हनि, मुंहिंजी अली सां मोहब्बत आहे, मुंहिंजा अमल मौला अली जे अमलनि जहिड़ा न आहिनि, पर साईं जन जो ख़ुशख़बरी ॿुधाई आहे त उन सां गॾायो वेंदो। अल्लाह ताला जल्ल शानो अल्लाह वारनि सां मोहब्बत ॾिए, उन्हनि जी दुश्मनी खां बचाए, उन्हनि जी मुखालफ़त खां बचाए। जेको अल्लाह वारनि सां दुश्मनी रखे थो उहो दुनिया में बि ज़लील हूंदो, आख़िरत में बि ख़्वार हूंदो। लाड़काणे में जॾहिं आया पीर मिठा साईं हिकिड़ो माण्हू हरू भरू फ़क़ीरनि सां मुखालफ़त, अल्लाह वारनि सां ख़ुदा वास्ते जी दुश्मनी, हुयो बहारी बहराड़ी जो, पीर मिठा साईं जन सां वॾी दुश्मनी हुयसि। पोइ हिकिड़े डांदनि जो जोड़ो हुयुसि, हिकिड़े डांद जो नालो रखियईं पीर मिठा साईं जो, ॿिए डांद ते नालो रखियईं पीर फज़ल अली शाह कुरैशी। पोइ हारी हलाईंदा आहिनि, गाॾी में हलाईंदा, केॾी महिल पंहिंजो हरन में हलाईंदा। पोइ जीअं उन्हनि खे डांदनि खे हलाए त उन्हनि खे नालो वठी लठ हणे, वरी उनखे उहो ॾोरणो जेको आहे उहो पुठियों हणे चुभाए ॾिए, वठी उनखे घटि वधि ॻाल्हाए, उनखे लठियूं हणे, पर नाला वठी बुज़ुर्गनि जा। थोरा ई ॾींहं गुज़रिया, हिकिड़े ॾींहुं गाॾी ते, बेल गाॾी थींदी आहे न, उन बेल गाॾी ते उहे डांद जुटियल हुजनि, उन्हनि खे पंहिंजो कायूं वञे पियो। सो
वठी था डांद डुकनि, वठी था भॼनि, छिकियईं उनजो जेको रसो हूंदो आहे छिकी, पर डांद बीहनि न। वठी ईअं हेठूं खड़बड़ हुजे, हीअं बुल ॾिनऊं तॾ ॾिनऊं, ईअं ओचितो वञी किरियो। उहो जेको फीथो हुयो न हुनजे मथां लोह जो पट लॻल हुयो, उनजे हेठूं वञी किरियो। उहो मथां फीथो हीअं चढ़ी वियुसि, जिस्म अधो अधु थी वियुसि, अधो अधु जिस्म थी वियो सॼो। उन्हनि ॾांदनि हुनजो ॿेड़ो ॿोड़ियो, जिन ॾांदनि ते बुज़ुर्गनि जो नालो रखी बेहुरमती कंदो हुयो। कुदरत उनखे दुनिया में ई सज़ा ॾिनी। लाड़काणे में फ़क़ीर साईं जन जो पोइ कंहिं ऑफिस में किथे नौकिरी हूंदी हुअसि, पटीवालो हो या चौकीदार हो या छा, उहो ऑफिसर जेको न फ़क़ीर जो मुखालिफ़ हो, पीर मिठा साईं जो सख़्तु मुखालिफ़ हो। हिन फ़क़ीर जीअं अचे ड्यूटी ते, हाणे ड्यूटी सरकारी को हिन जो ज़ाती नौकर त कोन हो, पर ऑफिसर जो थियो, उनखे घटि वधि ॻाल्हाए, तूं अहिड़ो, तुंहिंजो पीर अहिड़ो, तव्हां अहिड़ा आहियो, तव्हां अहिड़ा आहियो, रोज़ हिन जी बेइज़ती करे। पोइ हिकिड़े ॾींहं ते साईं जन खे दान ॾिनई की साईं हिनखे ॾाढो तंग कयो अथसि ऑफिसर मुंहिंजो। पीर साईं जन फरमायोसि त हींअर उन जो वारो आहे, वरी असांजो वारो बि ईंदो, फ़क़ीर तूं सबुरु कर, हींअर उन जो वारो आहे, वरी असांजो वारो बि ईंदो। ख़ुदा जी कुदरत, उहो पंहिंजो उहो ऑफिसर जेको हुजे ते रेलवे जी पटड़ी तो क्रॉस पियो करे, हिनखे ख़बर न पई ओचितो गाॾी अची वई। हालांकि गाॾी ईंदी आहे त इहे शहर में ईंदी आहे त हारून हणंदी आहे ऐं उन गाॾी जो आवाज़ शोर बि वॾो थींदो आहे, पर कुदरत हुनजो नसीब फिटल उहो साईं ईअं जो पटड़ी क्रॉस पियो करे, ओचितो गाॾी हीअं अची वई। गाॾी हिन जे मथां चढ़ी वई, पर पोइ उहा जीअं गाॾी हलंदी वई त उनखे चिथींदी वई। वरी हीअं उज़ो आहे हुनजा हीअ अची वञनि, उहे कटिजी वञनि, वरी हीअं अचनि, उहे कटिजी वञनि। उहा गाॾी हलंदी रही, शाम जो उनजो लाश जिस्म सलामत न रहियो, बाटली में विझी उनजा हॾियूं ऐं उहे खणी आया बाटली में। अलाह वारनि जो मुखालिफ़ थिए थो न, उनखे दुनिया में ई अलाह ताला सज़ा ॾिए थो। हिकिड़ो बुज़ुर्ग वेठो हुयो पंहिंजे मजलिस में, त कंहिं माण्हू अचे चयो साईं तव्हांजो पुटु किरी पियो। चयो भाउ किरी पियो? चयो हा साईं किरी पियो। किथां किरियो आहे? चयो साईं मथां जाइ तां किरियो आहे। बुज़ुर्ग चयो शुक्र अल्हम्दुलिल्लाह, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। हवा तो चयो किरी पियो, मूंखे ख़्यालु थियो कंहिं अलाह वारे जे नज़र खां किरी पियो, पर जो ॿुधाई त भित इन खां छित खां किरियो आहे। छित खां किरियो अल्हम्दुलिल्लाह, अलाह कंदो बची वेंदो। छित खां किरियो इहो बची सघे थो, पर अलाह वारे जे नज़र खां किरियो इहो न बची सघे। अलाह ताला जल शानो पंहिंजे दोस्तनि सां मुहबत ॾिए, उन्हनि जे सोबतुनि में वञण जी तौफ़ीक़ ॾिए, उनजे मुखालफ़तुनि खां बचण जी तौफ़ीक़ ॾिए। वली कहिड़ो बि हुजे, कहिड़े बि सिलसिले जो हुजे, तव्हांजो मुर्शिद न आहे, वरी कंहिं ॿियनि जो मुर्शिद आहे, पर आहे अलाह जो बानो, उनजी इज़त करणी, एतिराम करणो। जंहिं ॿिए बुज़ुर्ग जी इज़त न कई, उन ॼण पंहिंजे मुर्शिद जी इज़त न कई। ॿिए बुज़ुर्ग खे न सुञातई, ॼण पंहिंजे पीर खे न सुञातई। ऐं उनखे तालीम अहिड़ी मिली आहे, तरबियत उनजी अहिड़ी थी आहे, जेको अलाह वारनि जी गिला करे। अलाह ताला जल शानो अहिड़े बेअदबनि खां बचाए, अदब सां रहाए, अदब सां अलाह वारनि जी मुहबत सां ज़िंदगी जा पसा पूरा करण जी तौफ़ीक़। Allah